पंहिंजावरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे पंहिंजे हिन यूट्यूब चैनल दासी टीवी में ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु बहितरीनु तव्हांखे ख़बर ॾियण वारा आहियूं, अपडेट ॾियण वारा आहियूं पंहिंजावरी ड्रामे जे हिसाब सां। जी हाँ दोस्तो, पंहिंजावरी ड्रामे में बहितरीनु मोड़ अची चुको आहे, छो त हाणे गवाही ॾियण जो वक़्तु अची चुको आहे। सिकू जेको गवाही ॾियण पियो वञे जाबर ऐं रुंडे जे मथां, ऐं सभिनी खे तव्हां ॾिठो चाकर खान घुरायो आहे। हाणे जाबर खे अंदाज़ो लॻी वियो आहे त मतां मां हितां गिरफ़्तार थी वञा न मोटां, ऐं अहिड़े हिसाब सां तूं पंहिंजे भाउ खे चई छॾे तूं सिकू खे मारे छॾिजांइ, यानी हू सिकू खे बकण ई कोन ॾींदा चाकर खान जे साम्हूं। थी सघे थो सिकू मतिलबु उते पुॼी वञे ऐं बके जाबर वारनि जे मथां, ऐं जाबर गिरफ़्तार बि थिए, पोइ जेको आहे सिकू खे उनजो जाबर जो भाउ मारे सघे थो, या उन खां पहिरियां पुॼण ई कोन ॾींदा सिकू खे, रस्ते में मारियो वेंदो, या उनखे किडनैप कयो वेंदो, या उनखे ब्लैकमेल कयो वेंदो, जीअं हू गवाही फेरे वञे, असली गवाही न ॾिए। मुंहिंजे ख़्याल सां दोस्तो सिकू जेको आहे न गवाही न ॾींदो, जाबर जे मथां ॻाल्हि खे फेरे वेंदो, को न को तरीक़ो कंदो जीअं मां फासां, मतिलबु को न कंहिं चकर में सिकू अचण वारो आहे, ऐं जाबर थी सघे थो हिन दाव मां मथां बची वञे। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी दर्शक ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।